नाज़रीन आवाज़ न्यूज़ में भलीकार आऊं आया बिशारत सिंह आया संझा सैयद शामिल के नासी हेडलाइंस। सिंध हुकूमत 3 अगस्त का स्कूल खोलने जो ऐलान करे छो। तालीम वारे वज़ीर सरदार शाह जो चवण है 3 अगस्त का 100% वैक्सीनेशन वारन स्कूलन के खोलियो वेंदो। कोरोना के करे वालदेन और बारन जा मसइला साम्हूं अची रहा हैं। वालदेन जी वैक्सीनेशन चेक करण स्कूल इंतजामिया जो कम है। स्कूल 50% हाज़िरी से गड 6 ॾींहं खुलियल रहंदा। भारत की अफगानिस्तान से सुठन लागापन ते एतराज़ ना है। भारतीय मीडिया मुझे काबिल बनण ते वावेला कयो ऐं गैर जिम्मेवारानो बहस कयो। आऊं काबिल न वियो हुअसि पर पाकिस्तान में ही अहम गॾिजाणनि में शिरकत कई। मौजूदा सूरत हाल सबबि पेश ईंदड़ चैलेंज के हवाले से गॾियल हिकमत अमली जोड़ण लाइ अहम मुल्कन के दौरे ते रवानो थी रहियो आहियां। वॾे वज़ीर शामिल कुरैशी जो अफगानिस्तान की सूरत हाल ते बयान। मुल्क में कोरोना वायरस वधीक 80 माण्हुनि खां हयाती ससे वरितियूं। 3772 नवां केस रिपोर्ट। 24 कलाकनि दौरान कोरोना जा करे केसेस की शरह 7% रही। NCOC मूजिब कोरोना विघे फोतियुनि जो अंक 25,003 थी वियो ऐं मजमूई केस 11,27,584 ताईं पहुता। न्यू सईदाबाद के गोड बलोच खान जमाली में हिकी कुटुंब के 3 ॼणनि की कोरोना विघे फौत थियण खां पोइ मटियारे के डेप्टी कमिश्नर मुतासिर गोच में 14 ॾींहनि लाइ लॉकडाउन लगाए छॾियो। नोटिफिकेशन जारी। सांगड़ भरसा अचड़े थर में भाणवारी मठन के मेले दौरान राजड़ बिरादरी के 2 ॼणनि में झेड़ो। फायरिंग में एक ॼणो मारिजी वियो। मेलो घुमण लाइ आयल कोडजी वासी शमन अली राजड़ मारिजी वियो। बख्शापुर भरसा सिंध बलूचिस्तान की सरहदी पट्टी वाले इलाके में कारहे इल्जाम हेठ मुड़स था ज़ाल कतल। जवाबदार बहराम जखराणी बंदूक जा फायर करे पंहिंजी ज़ाल मुस्मात ज़रीन के कतल करे छॾियो। सकरन के पुलिस कमांडो सेंटर में गोली छुटण सबब एहलकार पहुंची वियो। नवाबशाह वासी एहलकार मोहम्मद अली मला ड्यूटी दौरान हथियार साफ कंदे गोली छुटण सबब पहुंची वियो। वदीन भरसा पीरोला शारी वाले इलाके में मोटरसाइकिल ऐं शहजोर में टक्कर। पीरसन फौत। एक ॼणो ज़ख्मी। फौत की सुञाणप अली बख्श टालपुर तौर थी। बशीर टालपुर ज़ख्मी अस्पताल मुंतकिल। रुपचाणी सखर के संगरार वाले इलाके में पुरस्कार नमूने गुम थी वियल बाड़ी जो पतो न पियो। बाड़ी प्रिया कुमारी के वारसन पारां अगवा जो शख्स है। वारसन जो चवण है तो संदन बाड़ी के अगवा किया वियो है पर पुलिस का भी मदद नथी करे। मियाँ साहब भरसा गोड शेरदिल बखराणी मां गुम थी वियल बाड़ी खदीजा बखराणी जो पतो न पियो। वारिस परेशान। घोटकी जी मॉडल क्रिमिनल कोर्ट कतल केस जो फैसलो 3 सालन खां पोइ ॿुधाए छॾियो। 3 जवाबदारनि खे कतल जो केस साबित थियण ते उम्र कैद की सज़ा ॿुधाई वई। अदालत जवाबदार मोहम्मद बख्श बहरी, आदम बहरी हज़ारो ऐं मोहम्मद याकूब खे सज़ा ॿुधाई। बुलड़ी शाह करीम भरसा कोट गुलाब समूह वटा गंज बहरवाह के ॿीहर 8 फुट धारो पइजी वियो। इतला बावजूद आपाशी अमलो न पहुतो। केतराई घर ऐं फसल पानी हेठि अचण जो ख़दशो। गुज़िरियल ॾींहुं बि गंज बहरवाह के 8 फुट धारो पियो हो। सिंध में कोरोना सबब तालीमी इदारन की बंदिश खिलाफ एहतजाज जो सिलसिलो जारी। कराची, हैदराबाद, शेख बेनज़ीराबाद, नेपखा, सखर और लाड़काना डिवीज़न के नंढन वॾनि शहरनि में तालीमी इदारा खोलण लाइ सियासी समाजी धुरियुनि शहरनि उस्तादनि ऐं शागिर्दनि जो एहतजाज। रानीपुर में सिविल सोसाइटी के सॾ ते शटर बंद हड़ताल करे रैली कढी वई।
अॻवाननि जो चवणु आहे त तालीमी इदारा बंदि थियण सबबि लखें शागिर्दनि जो मुस्तक़बिल दाव ते लॻल आहे। तालीमी इदारा खोले ॿारनि जो मुस्तक़बिल तबाह थियण खां बचायो वञे।